के अॼोके प्रेस कॉन्फ्रेंस में अचण ते भलीकार चवां थो। सहाफ़ी भाइरो, मौजूदा वक़्त में सिंध जूं हालतूं अवां जे अॻियां आहिनि। सिंध सख़्त तकलीफ़ुनि मां गुज़री रही आहे। बुख बदहाली सबबि माण्हू बुख मरी रहिया आहिनि। माण्हुनि लाइ रोज़गार नाहे, इलाज लाइ इस्पतालुनि में दवाऊं न आहिनि, इस्पतालुनि जूं दवाऊं विकिरो थी रहियूं आहिनि। तंहिं करे मौजूदा वक़्त में सिंध जे वजूद खे बचाइण लाइ डिघी जिदोजहद जी ज़रूरत आहे। हुकुमराननि जी नाअहलीअ सबबि सिंध में लाक़ानूनियत, बदअमनी, क़बाइली जहिड़ा वधी विया आहिनि। रोज़ जे बुनियाद ते सिंध जे शहरनि में, ॻोठनि में क़तल, फोरूं ऐं धाड़ा लॻी रहिया आहिनि। माण्हू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। किथे बि कानून ऐं सरकार नज़र न पई अचे। हुकुमराननि जी नाअहलीअ सबबि सिंध में महांगाई, बुख, बदहाली वधी वई, जंहिं सबबि माण्हू ख़ुदकुशी करे रहिया आहिनि। सिंध जे नौजवान नसुल मंशात सबबि तबाह थी रहियो आहे। सॼी सिंध पहुचाई वञे थी, जंहिं सबबि सिंध जो हर घर मंशात जो मुतासिर आहे ऐं वालदेन जो नौजवाननि जी अहिड़ी ज़िंदगीअ ते सख़्त परेशान आहिनि। मंशात जे ख़ात्मे लाइ सॼी सिंध में सख़्त ऑपरेशन जी घुर करियूं था। सारो सिंध जे तालीमी इदारनि में सिंध जूं नियाणियूं बि महफ़ूज़ न आहिनि। तालीमी इदारनि में नियाणियुनि खे हिरास कयो पियो वञे, नियाणियुनि खे क़त्ल कयो थो वञे। तालीमी इदारनि में वॾियूं माफ़ियाऊं मौजूद आहिनि, जिन खे सिंध जे हुकुमराननि जी सपोर्ट हासिल आहे, जंहिं ख़िलाफ़ वॾी जिदोजहद जी ज़रूरत आहे। सहाफ़ी भाइरो, सुभाणे 17 मई ते सिंध जे उन सभिनी मसइलनि जे हल लाइ वक़्त जे हुकुमराननि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी रहिया आहियूं, जंहिं जी अवां सहाफ़ियुनि ऐं सिंधी क़ौम खे शिरकत जी अपील कयां थो।